नाज़िम वलीर वासी मुगवी नौजवान मोहम्मद साले कांदरो अञा ताईं धाड़ेलनि जे चंबे में आहे। वारसन नौजवान जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सरवर मेमण जी ही रिपोर्ट। खुदा वास्ते ने कुरान वास्ते मुसम्मद के मुझे भाग यानी पेश के कुरान वास्ते। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं मली जे इलाइक़े घगर फाटक जे ॻोठ हाजी खान ज़ोराणी जंगी पाड़े में, जितां हितां जो नौजवान जेको हिकु हफ़्तो अॻु घरां निकिरी वियो के कम सां असांखे, जंहिंखां पोइ हिन जे वाट्सन में फ़ोन आई आहे त तव्हांजो जेको नौजवान आहे असांजे कब्ज़े में आहे ऐं हिननि बुंग तलब कई वई आहे। हिन वक़्त ताईं उन्हनि जी कहिड़ी पोज़ीशन आहे, छा सूरत हाल आहे, उन हवाले सां असां हिते उन्हनि जे मौजूदु भेनरनि भाइरनि सोरे ऐं उन घरवारी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही का ओच ते हिकिड़ी टेलीफोन आई जंहिंमें हिन जो उन सां राब्तो थियो। को महीनो खनि राब्तो पियो कयूं, पर असांखे इहा ख़बर न रही त को हीउ राब्तो थिए थो पिए। पोइ हिकु ॾींहुं राति पंहिंजी घरवारी अची त मां वञा थो शिकारपुर, मुंहिंजो हुते कमु आहे, दोस्त आहे, हुन मिली मां ॿिए ॾींहुं मोटी ईंदुसि। पोइ हिनखे उतां खणी विया। जॾहिं उते खणी विया त पोइ असांजे वरी हिकिड़ी कॉल आई। कॉल उहा मुंहिंजे धीउ जे नंबर ते आई त तव्हांजो माण्हू असां वटि पहुतो आहे। पोइ मुंहिंजी धीउ हुनखे चयो त असांखे इन सां ॻाल्हायो। पोइ हुन चयो त लेटरिन ॾे वियो आहे ऐं अचे त पोइ त असां तोखे ॻाल्हायूं था, पर पोइ उहो मोबाइल बंदि थी वई। हीअ ग़रीब मिसकिन आहे, अलाह ॾिसे थो त ग़रीब मिसकिन तमामु मिसकिन आहे, त का बि शइ हिन वटि कान्हे। इहे 5 रुपया वीचारो कमाईंदो त 5 वीचारो खाईंदो, बाक़ी ॿी हिन का जानी मिल्कियत का बि कान्हे का। हाणे ख़ुदा वास्ते सिंध IG खे असां अपील था कयूं त असांजे ख़ुदा कारण मदद करे। असांजे वज़ीर आज़म आला खे बि असां इहा था अपील कयूं त असांजा ख़ुदा कारण मदद कजे। हिन बचड़नि ते रहम कंदो त अलाह हुनखे वधाईंदो। रब साईं पंहिंजी जाइ ते अथनि कान, मज़दूरी करे खाइनि था, चारा ग़रीब आहिनि। बेॾो मुंहिंजी पातो आहे चारो ग़रीब, हिन बेरे औलादी कोन्हे को चारे कई। अलाह क़ुरान का भलाई करे, रब क़ुरान भलाई करे चारो अचे। अलाह के पार तो अलाह वाई अथसि, रब रामीन वाई अथसि चारे जो। ग़रीब चारो बेगुनाह जी पातो आहे, चारो बेगुनाह बेॾो, बसि न कजो ॾोह त कोन कयो अथई न। सालिया जी घरवारी आहियां, मूंसां बेगुनाह ज़ुल्म थियो आहे। मुंहिंजो शींहुं कसे विया न, असांजो कंहिंसां ॾोह न जहिड़ो न झटो। ख़ुदा करे मूंखे, ख़ुदा खां वज़ीर आला खां मूंखे अपील आहे त मूंखे पंहिंजो वापसी करायो वञे। पोरो करे ईंदो जेको असां खाईंदासीं, मसवाड़नि जो असांखे जॻहियूं आहिनि। इन खां सवाइ मुंहिंजो अलाह खां सवाइ ॿियो कोई बि कोन्हे। मूंखां ख़ुदा खां मदद कई वञे। गरीब मजदूरी कंदो आहे वीचारो, मसाड़ ते जॻह अथसि, कुझु बि कोन्हे, का शइ बि कोन्हे, का वीचारो ग़रीब आहे, मिसकीन आहे, कुझु बि कोन्हे को। असां मिसकीन यतीम रहूं, असां वटि का शइ न आहे। असां किरानियूं जॻहियूं मसवाड़नि ते, असां मसवाड़नि खे दर्द अचे थी, असां छिता थी पिया आहिनि मसवाड़नि वारा। का वाह कोन्हे असां तव्हां असां वाह ई कोन्हे का। बसि तव्हां असांजी मदद कयो, क़ुरान वास्ते असां मदद कयो। असां मिसकिनी हाल अथव, यतीमी हाल अथव, असां यतीम असांजे हाल खे ॾिसी वेठा। ख़ुदा वास्ते न क़ुरान वास्ते मूंसां मदद कयो, मुंहिंजो भाउ यानी पेश कयो क़ुरान वास्ते। मूं यतीम, मुंहिंजे को आसरो कोन्हे, कमण वारो मूंखे का शइ न आहे, असांखे कहिड़ी बि न आहे। मुंहिंजा अदा ॻाल्हि हीअ आहे, हीउ माण्हू अॻुवा थी वियो आहे मोहम्मद सालिह। हीउ ग़रीब आहे, मज़ूर आहे, ॿोरियूं खणंदो आहे। ॿोरी वारे वटि लखें रुपया रखियल कोन हूंदा आहिनि। बचनि तातनि खाराइण में बि ॾुखिया हूंदा आहिनि। ख़र्च हिन जो अञा बि सालो भरींदो हो। बाक़ी नौजवान आहिनि, वॾनि जे चवण में न आहिनि। हीउ ड्राड़ में ड्रिश में ॻाल्हियूं वधाए कंदा आहिनि। असां लखपति आहियूं, करोड़पति आहियूं, हीअं आहे कुझु बि कोन भाउ। त हे पंहिंजनि ॻाल्हियुनि में फाथो आहे। उन जे करे महिरबानी कयो, हिन माण्हू खे आज़ादु कयो। हीउ माण्हू जेको आहे ग़रीब आहे। ऐं अबे खे चवां, हुनजो सहुरो क़ुर शरीफ़ खई वेठो आहे, न्याणियूं क़ुर शरीफ़ खई वेठियूं आहिनि। इन क़ुर ते असां हक़ जी ॻाल्हि था कयूं त हिन वटि लख रुपया बि घर में रखियल कोन्हे। हीउ ग़रीब आहिनि, हिन जी मदद कई वञे। जी नाज़रीन, अवां जीअं त हिन जो ॻाल्हि ॿोल ॿुधियो, असां हुनजे घरवारी सां बि असां ॻाल्हायो अव्हांखे। उनजो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवंदा असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजे घर में उहो कमाईंदो हो त खाईंदासीं, उन खां अलावा ॿिए वेले जो
असांजे घर में अटो बि रखियल न आहे। कैमरामैन कादिर सां गॾु सरवर मेमन, मुराद मेमन, मलीर, कराची।